अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां मुंहिंजो मेज़बान फ़याज़ नाइच। नाज़रीन, अॼोको ॾींहुं गुफ़्तगू कंदासीं आदमशुमारी जे हवाले सां, छाकाणि त आदमशुमारी वारो मसइलो पाकिस्तान जे अंदरि जीअं ॿिया केतिरा ई मसइला जेके आहिनि उहे नॉर्मल कंडीशन में जेको आहे उहो प्रोसेस उहे नॉर्मली नथा थियनि, अहिड़ी ई आदमशुमारी जो मसइलो बि सदाईं जेको आहे हिकिड़े मसइलनि जे वर चढ़ियल रहे थो। हिकिड़ो त आदमशुमारी जो टाइम ते थियण वारो मसइलो गुज़िरियल 3-4 ॾहाकनि खां वठी उहो हिकिड़ो प्रॉब्लम थी वियो आहे, छाकाणि त 80 में जेका आदमशुमारी थी हुई उनखां पोइ जेका 90 में आदमशुमारी थियणु घुरिजे आहे, 90 वारे ॾहाके में उहा टाइम ते कोन थी, उहा 98 में थी ऐं 98 खां पोइ वरी अञा ताईं का आदमशुमारी न थी सघी आहे। थोरे जो विच में अटैम्प्ट थिया आहिनि आदमशुमारी जा, पर जेका ऑफिशियली हिकिड़ो स्टेटिस्टिक्स जेका गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ऐं पूरी फेडरेशन ऐं फेडरेटिंग यूनिट सभु उनखे तस्लीम कनि, उहा 98 में थी आहे, उनखां पोइ न थी आहे। छो पाकिस्तान जे अंदरि आदमशुमारी जो मसइलो ईअं लटकियल रहे थो जीअं ॿिया केतिरा ई मसइला हुजनि था, ऐं उन सां गॾोगॾु इहो आदमशुमारी जे मसइले जे पुठियां सबबु छा था हुजनि ऐं उन में ख़ासि तरह सिंध जे पॉइंट ऑफ व्यू खां आदमशुमारी एॾी सेंसिटिव छो थी हुजे। साॻे वक़्तु अॼुकल्ह असांखे बलोचिस्तान जे अंदरि बि आदमशुमारी जे हवाले सां सेंसिटिविटी नज़र अचे थी पई, पर जेकॾहिं पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जी ॻाल्हि कई वञे त उते आदमशुमारी जो मसइलो एॾो सेंसिटिव नज़र कोन थो अचे। आदमशुमारी जे पॉइंट ऑफ व्यू खां सिंध जा कंसर्न्स छा आहिनि ऐं उहे कंसर्न्स कीअं हल थी सघनि था, उन ते अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं। अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे मुल्क जे मारूफ़ शख़्सियत अॻूणो वफ़ाक़ी सेक्रेटरी साईं फज़लुल्लाह कुरैशी साहब। अचो त उन सां गुफ़्तगू कयूं। साईं कुरैशी साहब, अस्सलाम वालेकुम। महिरबानी फयाज़। कुरैशी साहब, आदमशुमारी छो पाकिस्तान में मां ॾिसंदो आहियां काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट आहे, ठहियल आहे, कमु न थींदो, लिखियल आहे इन में त भई हीअ जेके फलाणियूं जेके डिपार्टमेंट्स आहिनि उहे काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट हलाईंदी, पर असां हर हुकूमत भुट्टे साहिब जी हुकूमत जो आइन जो ख़ालिक़ हुयो उन में वफ़ाक़ी वज़ीर रखी करे उहो हलायो। उनमें वरी चवनि त भई उनजो परमानेंट जेको आहे सेक्रेटरी ठहंदो, उहो बि सेक्रेटरी ठहण लाइ तयारु न आहे। हाणे वरी हिकिड़ी जुगाड़ कयो अथनि त इंटर प्रोविंशियल कोऑर्डिनेशन जो जेको उहो आहे उन जो हाणे उनजो कॉन्सेप्ट ई तब्दील थो थी वञे। काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट कहिड़े तरफ़, हू कहिड़े तरफ़, ईअं ई ॾिसूं था त वरी आदमशुमारी जो मसइलो। आदमशुमारी हिकिड़ो नॉर्मल प्रोसेस आहे, सॼी दुनिया में नॉर्मली थींदो आहे ऐं उहो थिए कोन थो। साईं, हिकिड़ी ॻाल्हि जेका मां जनरल हिकिड़ी स्टेटमेंट मां ॾींदो आहे त हिन मुल्क में को अहिड़ो कमु न थींदो जेको पंजाब खे सूट नथो करे। पंजाब एज़ अ फीडरेटिंग यूनिट, छाकाणि ईस्ट पाकिस्तान सां बि जेको मसइलो पंजाब जो हो, असांजो मसइलो कोन हो। छा पंजाब उन पाकिस्तान में 24 या 25% थी रहणु न पिए चाहियो, छाकाणि जो पंजाब खे इल्ज़ाम हुयो या पंजाब जा जेके लीडर्स हुया या पंजाब जी जेका एस्टेब्लिशमेंट हुई उन्हनि चयो त पाकिस्तान त असांजे ठहियो आहे, असां पाकिस्तान ठारायो आहे, असां त अंग्रेज़ प्रॉमिस करे वियो त पाकिस्तान तव्हांखे ॾींदासीं ठाहे। हिन पाकिस्तान में असांजी सही कोन्हे, छाकाणि जेका मेजॉरिटी होॾे ऐं तंहिंखां पोइ हिन सूबनि में जेको तव्हां मतिलबु त उहो जेको पाकिस्तान हो उन में पंजाब जी आबादी जेका आहे त 22 या 23% हुई। माना सीटियूं बि उन हिसाब सां मिलंदसि, माना नौकरियूं बि उन हिसाब सां मिलंदसि, पावर हुन वटि जेको हुयो, एम्बिशियस जेको हुयो, एडवांस जेका हुई, उहो हुनजो जेको चए पियो त सभु शइ असां वटि आहे। त उन जे करे पोइ उहे साज़िशूं थींदियूं रहियूं। आख़िर जॾहिं मार्शल लॉ अची वियो त अल्टीमेटली 8-9 साल उहा हुकूमतूं रहियूं जेके जमहूरी हुकूमत सो कॉल्ड, जंहिंमें 10-12 चीफ सूबनि में चीफ मिनिस्टर बदिलिया, गवर्नर राज आया, सिंध में अलाए केतिरियूं हुकूमतूं बदिलियूं, गवर्नर राज लॻा, धारिया गवर्नर सिंध में आया, ऐं तंहिंखां 58 में जॾहिं अची वियो फ़ौज जी हुकूमत अची वई त हुनजे सीने ते ठंड पए गई। पर उहा जॾहिं उन ते ठंड पए गई, उहो जॾहिं सॼो सिलसिलो थियो त तंहिंखां पोइ ॿिए पासे रिएक्शन पैदा थियो। इहा जॾहिं ईअं थियो त जेका पंजाब जेका पोइ ईस्ट पाकिस्तान में ओतिरो ई रिएक्शन वधीक थियो त बाबा असां 56% असां त वरी अलाए किथे वञी बीठासीं, छाकाणि पोइ स्टेट वे जेको 47 खां अॻे पंजाब में जेको हुयो तासुर 158 खां पोइ ईस्ट पाकिस्तान में थियो। पर ईस्ट पाकिस्तान खे मौक़ो हुयो, ईस्ट पाकिस्तान असांखां एतिरो परे हुयो ऐं हुनजो एतिरो यूनाइटेड हुयो ऐं एतिरो जेका इलेक्शन थियूं 70 में जेको मुज़ाहिरो कयो, उन खां अॻे जेके 6 पॉइंट हुन ॾिना त हुनजी लीडरशिप इहो फ़ैसिलो करे छॾियो त असां हिन सिस्टम में नथा रही सघूं, इन सिस्टम में असांखे इंसाफ़ु न मिलंदो। हो पंहिंजी जान छॾे हलिया विया। इन ते घणे में घणो जेका ख़ुशी थी हूंदी मां सम्झां थो पंजाब या पंजाब जी एस्टेब्लिशमेंट या इन्हनि माण्हुनि खे थी हूंदी, छाकाणि हाणे हुननि वटि हिकिड़ी अहिड़ी फेडरेशन अची वई जंहिंमें हर वक़्तु डोमिनेंट हुया।
भले तव्हां टई सूबा इन रिस्पेक्ट ऑफ पॉलिटिकल पार्टी तव्हां टई सूबा हिकिड़े पासे थी बीहो ऐं पंजाब हिकिड़े पासे त पॉलिटिकल स्ट्रेंथ हुन वटि हूंदी। भुट्टे हिन खे डाइल्यूट करण लाइ पंहिंजे कॉन्स्टिट्यूशन में सेनेट जो विधो, पर सेनेट इज़ अ टुथलेस एनिमल। ॿ शयूं हुयूं जेके फेडरेशन खे मज़बूत करे सघनि पियूं जेकॾहिं उहे सही कमु कनि हा, सही पावर हुजनि। हिकिड़ो सेनेट ऑफ पाकिस्तान, ॿियो काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट। ॿई जीअं तव्हां इंट्रो में चयो ॿई जेके टुथलेस एनिमल्स आहिनि। सेनेट में थोरो घणो पावर आहे छाकाणि जो हुनखे बिल जेको आहे सो हुन वटि अप्रूव थियणो थो पए, पर न त बि छा थो थिए त जेकॾहिं सेनेट नथी थी करे त पोइ जॾहिं पार्लियामेंट विहारे करे ऐं समहाउ अदर बिकॉज़ ऑफ द पंजाब मेजॉरिटी पार्लियामेंट में उहो करे सेनेट खे बि ओवर रूल तव्हां करे सघो था पिया। माना बिल्ट इन सिस्टम अहिड़ो आहे त तव्हां पंजाब जी जेका हेजिमनी जेके तव्हां चओ था तव्हां हुनखे चैलेंज कोन था करे सघो पिया, ऐं जेकॾहिं कयो था पिया त यू फेल इन इट। त इहो आहे बैकग्राउंड। त इहो साॼे करे छा देखो पोइ हाणे जॾहिं तव्हां एग्ज़ैक्टली जॾहिं तव्हां अचो था सेंसस ते ऐं जेका हिस्टोरिकली हिन में हिकिड़ो ॿियो मसइलो आहे साहिबु, उन ते मुंहिंजे ख़्याल में असां घटि कंसीडर कयो आहे। उन ते जॾहिं असां इहा ॻाल्हि कयूं था पिया, मिसाल जी ॻाल्हि आहे पाकिस्तान जे अंदरि जेको आहे उहो लॻभॻि अधु जेका पाकिस्तान जी तारीख़ आहे उहो मिलिट्री रूल डायरेक्ट रहियो आहे। हा ठीकु आहे, रहियो आहे। ऐं उन में जेको आहे हिकिड़ो दौरु रहियो जेको पहिरियों दौरु रहियो उहो दौरु रहियो जनरल अयूब ख़ान जो। जनरल अयूब ख़ान पंजाबी न हुयो, ठीकु आहे, पंजाबी न हुयो, पंजाबी न हुयो। ऐं उन दौर में गदारा ऑयल फील्ड ॿिया जेका पंहिंजो इहो जेको आहे पंहिंजो इंडस्ट्रीज़ वारो जेको मामिलो थियो, मतिलबु ऐं हिते बि जेको आहे पंहिंजो जेको ख़ैबर पख्तूनख्वा मां हितां जेके कराची जे अंदरि इन्फ्लक्सिस आया उनमें अयूब ख़ान जो वॾो रोल हुयो। वरी ज़िया जो दौरु चलो ठीकु आहे, उहो पंजाब जो हुयो, आरई बिरादरी सां जो तालुक़ु हुयो, ठीकु आहे। पर वरी मुशरफ जा 8 साल जेके आहिनि उहे बि असां वटि जेको आहे उहो ही वॉज़ नॉट पंजाबी। उहो त बेग साहब बि पंजाबी कोन। असल ॻाल्हि इहा आहे त सिंध में मार्शल एडमिनिस्ट्रेटर केरु हुया? मार्शल एडमिनिस्ट्रेटर जेकर सिंध जो जेको अब्बासी जेको रहियो सो पंजाब जो घणे में घणो वक़्तु रहियो। न उहो ज़िया जी ॻाल्हि खे त असां नथा कयूं न। अयूब ख़ान जे ज़माने में मार्शल एडमिनिस्ट्रेटर जेके केरु हुया? ॻाल्हि बेसिकली आहे त हिकिड़ो इंस्टीट्यूशन जेको आहे इट बिलोंग टू पंजाब। भले तव्हां हुनजो हेड कोई बि हुजे, पर दे हैव टू प्ले जॻह जेको ऑफिसर्स में मेजॉरिटी कंहिंजी आहे, सोल्जर्स में मेजॉरिटी कंहिंजी आहे। अवां वटि जेको आहे सो यानी की जेके मार्शल लॉ पहिरें मार्शल लॉ खां पोइ जॾहिं टिका ख़ान चयो त ॿार सिंधी कोन पढ़ंदा त तॾहिं तव्हांजे वाइस चांसलर खे रिज़ाइन करणो पियो अलामा आया आहे काज़ीअ खे। इन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त इहा मेंटेलिटी केतिरी डीप हुई। त तव्हां हिकिड़ो लिजिटिमेट होॾो तव्हांखे 1881 में 1854 में बार्टर फ्रेयर हिकिड़ो सर्कुलर थो कढे त सिंध में उहो नौकिरी करे सघंदो माण्हू जेको सिंधी ॻाल्हाईंदो ऐं सिंधी पढ़ंदो, ऐं तव्हां उनखे निगेट करे हो धारियो हुयो अवां पंहिंजा निगेट करे तव्हां चओ था त असांजा ॿार सिंधी छो पढ़नि, ऐं इन करे वाइस चांसलर रिज़ाइन थो करे। इन मां तव्हां हिकिड़ी मेंटेलिटी अंदाज़ो नथा लॻाए सघो पिया। ॻाल्हि हूंदी आहे इंस्टीट्यूशन जी, उनजी मेंटेलिटी जी, उनजी सोच जी। उहा जेका आहे हिकिड़ो आहे हिकिड़ो जीअं सुपीरियर पावर थींदो आहे, इम्पीरियल पावर थींदो आहे, उहो हिकिड़ो इम्पीरियल पावर आहे, उहो आहे इट इज़ द फैक्ट ऑफ द लाइफ। हाणे असांखे उनखे एक्सेप्ट करिणो आहे ऐं एक्सेप्ट थियल आहे, तंहिंजे करे उहो उन ॻाल्हि ते बि वेंदासीं त उहा ॻाल्हि वरी वधी। आदमशुमारी ॾिसो 31 में लास्ट आदमशुमारी अंग्रेज़ कराई, जेको में सिंध वॉज पार्ट ऑफ द बॉम्बे। 41 में पहिरीं आदमशुमारी थिए थी जंहिंमें सिंध प्रोविंस थिए थो। वरी तंहिंखां पोइ वरी 51 में जॾहिं सेंसस थिए थी त उन में कराची सिंध में शामिलु कोन्हे। अच्छा, उन में तव्हांखे सिंध में कराची जी डेटा न मिलंदी, कराची जी अलॻि डेटा आहे। माना उते वरी सिंध इते इहो वरी तफ़रक़ो पैदा थियो। वरी जॾहिं 61 जी इलेक्शन थिए 61 जी थिए थी त बि सिंध कोन्हे, वणियुनि जो दौरु आहे। वरी सिंध इमर्ज थिए थी अची 72 में असल सिंध जेका 31 वारी। अच्छा, वरी दिलचस्प ॻाल्हि त 31 वारी सिंध में बि खैरपुर रियासत कोन हुई, खैरपुर अलॻि हुई। इहे सेंसस बि निज़ाकतूं आहिनि, पर समहाउ अदर जेका तव्हां बेस फिगर वठंदव त असांखे 71 जी सेंसस को असां शुरू कयो था, जेका 72 में थी। जेका 71 मुल्क टुटी चुको, पर यकदमि गवर्नमेंट एतिरो हुन वक़्तु सेंसिबल हुई जो हुननि डिले न कई, न त उन जो रीज़न हुयो त डिले कजे, पर इट वॉज़ वाइज़र एनीबडी हू वॉज़ वाइज़ इनफ। 71 में 72 में सेंसस थी वई, पर वरी हुननि कांटो वापसि आंदो 81 ते।
तंहिंजे करे उहा जेका ॻाल्हि जेका लेट हुई सा निकिरी वई। 81 में सेंसस थी। 81 खां पोइ इन दरमियान जेके असांजूं जेके विदिन सिंध जेके डिफिकल्टीज़ पैदा थियूं से 81 खां पोइ पैदा थियूं। भुट्टे जे वञण खां पोइ ऐं ज़िया जे पैट्रॉनेज में जेकी बि थियो, होस अली शाह जे ज़माने में या पोइ जेकी बि थियो, MQM जो इमर्ज थियणु, महाजर नेशनलिटीअ जो अलॻि थियणु, इन जे करे छा थियो त जॾहिं असांजो जेको जॾहिं असां 91 में सेंसस कराईसीं, जेको रूटीन ते थियणो हो, इन खां हाउसिंग सेंसस थी ऐं हाउसिंग सेंसस जे बेसिस ते एस्टिमेट थियनि, हेड काउंट कोन थी। पर हाउसिंग सेंसस जा जॾहिं रिज़ल्ट आया त उहे अलार्मिंग आहे। अलार्मिंग इन करे आहे जो बिकॉज़ 91 जी थी 91 में जेका मतलब जनाब जेको आहे जाम सादिक त उन में बिल्कुलु असांखे कंसर्न हुयो। आई वॉज एडिशनल चीफ सेक्रेटरी, असलम संजानी वग़ैरह वारा कमिश्नर आया, जमील सिद्दीकी वॉज द कमिश्नर सेंसस कमिश्नर सिंध, असलम संजानी हैदराबाद जो कमिश्नर, ॿिया बि जेके दोस्त कमिश्नर आया। असां बिल्कुलु सेंटर्स जा हुआसीं। असां सिंधियुनि खे चयोसीं घणे में घणो पार्टिसिपेट कयो, पर उन पार्टिसिपेशन मतिलबु इहो कोन त ओवर शूट थी वई ॻाल्हि। उहे रिज़ल्ट फाइनल डिक्लेयर न थिया, पर जेके मथे रिज़ल्ट जॾहिं डिक्लेयर थिया त उन वक़्तु सिंध जी आबादी जेका पई बीहे सा 4.5 करोड़ पई बीहे। इहा माना जंहिंमें कराची 1 करोड़ को घटि ऐं सिंध 3 करोड़ 3.5 करोड़। इट इज़ 91 माना इन जे करे पोइ ख़सूसन के ज़िला अहिड़ा जेके 300% वधी विया, जेको कंहिं बि फार्मूला में न पियो अचे। छाकाणि कंहिं बि फार्मूला में जेकॾहिं वधि में वधि आबादी थियणी ग्रोथ त कराची में थियणी, छाकाणि इनमाइग्रेशन रुगो कराचीअ में। पर डिस्ट्रिक्ट लाइक नवाबशाह, डिस्ट्रिक्ट लाइक उन में नौशहरो फिरोज़ कोन हो, नवाबशाह जो हिसो हुयो, जेको आबाद मतिलबु सिंध जो हर डिस्ट्रिक्ट 100% वधी वियो। जेके जॾहिं फिगर्स मथे डिस्कस थिया त तॾहिं चयो त भाउ हीअ त जेको आहे कंहिं बि फार्मूला में कोन थो अचे, इन करे इहा जेका ओवर एस्टिमेट थी वई आहे ॻाल्हि। उहा ॻाल्हि फाइनली उहा सेंसस जेका सा रिजेक्ट थी। पोइ इन में 2-3 साल लॻी विया। इन ज़माने में छा थियो जो फेडरल गवर्नमेंट में 4, 5, 6, 7 गवर्नमेंट चेंज थियो। जूने जेको पोइ फर्स्ट बेनज़ीर गवर्नमेंट, इंटरिम गवर्नमेंट, नवाज़ शरीफ़ गवर्नमेंट, हिकिड़ी इंटरिम गवर्नमेंट, ॿी इंटरिम गवर्नमेंट, ॿी बेनज़ीर गवर्नमेंट ऐं वरी नवाज़ शरीफ़ गवर्नमेंट। 8 गवर्नमेंट थियूं। इन करे सेंसस बैकबर्न में हली। पोइ जॾहिं सेकंड नवाज़ गवर्नमेंट आई त उन वक़्तु प्रेशर बिल्ट इन थियल हो, सेंसस करायो जहिड़ो अॼुकल्ह आहे। 96 में समरीज़ मूव थियूं। उन ज़माने मां सेक्रेटरी स्टेटस न हुउसि, पर सेक्रेटरी प्लानिंग हुउसि, पर समरीज़ मूव थियूं त फ़ौज खे इन्वॉल्व कयो पहिरियों दफ़ो। छाकाणि ॿियो को तरीक़ो कोन हो, उन में सिक्योरिटी खां वधीक सेंसिटिविटी जो इशू हो। स्टेटिस्टिक्स असल अचे। हा, त जीअं न मतिलबु त जेका आहे सा मैनिपुलेशन न थिए। इन करे फ़ौज खे हिकिड़ो इंडिपेंडेंट इदारो सम्झी करे फ़ौज खे पहिरियों दफ़ो इन्वॉल्व करण जो ख़्यालु आहे। 96 में पोइ 97 में जेके समरीज़ मूव थियूं उन में जेको आहे पोइ फ़ौज जी एस्टिमेट थियूं, पोइ ख़र्च जो अंदाज़ो थियो, फ़ौज केतिरी खपंदी, ख़र्चु केतिरो थींदो, उन मुताबिक़ पहिरियों दफ़ो फ़ौज खे इन्वॉल्व कयो वियो विथ कंसेंसस ऑफ एवरीबडी। ऐं उन ते हर ॻाल्हि माण्हू राज़ी थिया। इन खां सवाइ ॿियो को तरीक़ो कोन्हे। जॾहिं फ़ौजी बंदूक खणी गॾु वेंदा त को बि मैनिपुलेशन न थींदी। ऐं उहा जेका सेंसस थी 97 में, 98 में हेड काउंट थियो ऐं उहा सेंसस जेका आहे सा असां ॿाहिरि कढीसीं। ऐं उन सेंसस जा जेके रिज़ल्ट्स आहे बाय एंड लार्ज एक्सेप्ट कया विया। उन में छाकाणि उन बाय द टाइम आई टुक ओवर एज़ अ सेक्रेटरी स्टेटिस्टिक्स, मुंहिंजे ज़माने 2-3 एतिराज़ात आया। हिकिड़ो कराचीअ जा कुझु एतिराज़ात आया त भई असां वटि जेका आहे सा पॉपुलेशन काउंट कोन थी आहे, ऐं ॿियो कुझु बलूचिस्तान जा एतिराज़ात आहे। कराचीअ जे एतिराज़ात ॾे असांखे चयोसीं त इहे ब्लॉक जंहिंजा नतीजा आया आहिनि उहो ब्लॉक में तव्हां ॿीहर वञी काउंटिंग कयो। 98 में सिंध जी घणा सिंध जी 3 करोड़ आई बाय एंड लार्ज। कराची 1 करोड़, सिंध 2 करोड़ थुले लेखे। हा, कुझु लखे कराची ऐं सिंध जुदा छो था चओ? न, जुदा इन करे था कयो जो ॿई सेंसिटिविटीज़ इन इशू ते आहिनि। जेको असां जेको झगड़ो आहे इन इशू जो आहे, जेको फारूक सत्तार ॻाल्हि थो करे इन इशू ते थो करे, ऐं जॾहिं अॻिते हली करे रिज़ल्ट तव्हां ॾिसंदव त इन एंगल को तव्हां ॾिसंदव। त इन जे करे उहो जेको आहे सो उहो इशू जेको आहे सो उहो थियो। ऐं माना 91 में असां 4.5 करोड़ कईसीं, 98 में उहा 3 करोड़ थी। जंहिंमें ज़ाहिर थियो त
इहा जेका आहे सा मैनिपुलेशन। त 91 में थोरो मसालो तेज़ हुयो। हा तेज़ वधीक थी वियो। ऐं जेको ॾिसो न तव्हां हाणे बि सेंसस कराईंदो हर फिगर जेका आहे ॻाल्हाईंदी आहे त भाई हे फिगर सही न आहे। ऐं जेके बि स्टेटिस्टिशियन हूंदा आहिनि उहो ॾिसंदा आहिनि त भाई हे कहिड़ा मैनिपुलेशन कॉम्बिनेशन थींदी न, ईअं त कोन थींदो ऑल ऑफ सडन तव्हां हेॾे जंप करे वेंदो। माना हो जेको चवंदा आहिनि अकल के लिए नकल चाहिए। हा त उहो जेको मैनिपुलेशन जे लाइ बि थोरो जेको आहे असां वटि ईअं थींदो आहे न साईं, इलेक्शन जा रिज़ल्ट ईंदा आहिनि न, जिते 400 पोलिंग स्टेशन ते वोट हूंदा आहिनि 407 लॻी विया। हा मतिलबु हूंदा वोट 400 पर नंढा हू त निकिरंदा 407 और जॻह ॿिया बि पर्चियूं तव्हां विझी छॾियूं। त इहा जेका ॻाल्हि थी त इन जे करे पोइ उहा जेका त इन नमूने बलोचिस्तान में कुझु एरियाज़ में सेंसस न थी, उते पोइ असां जेका आहे प्रोजेक्शन्स कयूंसीं हिते मरी ऐं बुगटी एरियाज़ में, कुझु एरियाज़ में। मूंखे एग्ज़ैक्टली हाणे यादि न आहिनि पर सिंस आई वाज़ इंचार्ज ऑफ। हाणे वक़्फ़ो वठूं था, वक़्फ़े खां पोइ मोटी अची 2-3 इशूज़ आहिनि उहे जेको आहे मां चाहींदुसि त हिकिड़ो त जेको तमामु वॾो इशू आहे उहो इहो आहे त सिंध जे अंदरि जेका धारी आबादकारी थी आहे, धारी आबादकारी मतिलबु इलीगल इमिग्रेंट्स जी ॻाल्हि कयां थो, ऐं ख़ासि तरह उनमें जेको वॾो अंग जेको आयो आहे गुज़िरियल 2-3 ॾहाकनि खां वठी उहो अफ़गान जो पश्तून्स जो आयो आहे, जंहिंखे जेको आहे बलोचिस्तान जे अंदरि बि पैटर्नेज आहे ऐं जंहिंखे सिंध जे अंदरि बि हिकिड़े हवाले सां पैटर्नेज आहे। छाकाणि त पाकिस्तान जी स्टेटिस्टिक्स ते आदमशुमारी जी स्टेटिस्टिक्स ते इहो वॾो हिकिड़ो फैक्टर आहे जेको ख़ासि तरह 98 जी आदमशुमारी खां पोइ जेकॾहिं को हिकिड़ो सिंगल फैक्टर आहे त उहो आहे इलीगल इमिग्रेंट्स जो, छाकाणि त जेके उहो मिलियन्स जी तादाद में आहिनि ऐं ज़ाहिर आहे कंहिं बि उन ते इहो तमामु वॾो अंग थिए थो। ॿियो जेको आहे उहो इहो आहे त सिंध जी आदमशुमारी जे कॉन्टेक्स्ट में ऐं वफ़ाक़ जे कॉन्टेक्स्ट में जेको लास्ट टाइम बि तव्हां मूंखे ॿुधायो हुयो त सिंध सदाईं वधंदड़ आदमशुमारी रही आहे ऐं पंजाब जी जेको आहे सदाईं घटि थींदड़ आदमशुमारी रही आहे, जंहिंजे करे जेको आहे ख़ुदि हर दफ़े सीटनि खां वठी शहर जेको आहे NFC वार्ड ऐं ॿियनि जो हुनजो थिए थो, उनमें जेको आहे सिंध जो हिसो रेस थींदो रहे थो। इहे ॿई इशू जेके आहिनि उन ते गुफ़्तगू कंदासीं टिनी ते। नाज़रीन वठो था हिकिड़ो वक़्फ़ो, वापसि जे प्रोग्राम खे अॻिते वधायो था असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ हुई आदमशुमारी ते अॻूणो वफ़ाक़ी सेक्रेटरी मुल्क जो नामियारो टेक्नोक्रेट साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब असां सां गॾु आहिनि। अचो त उन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। जी कुरैशी साहिब, सिंध ऐं बलोचिस्तान जे पॉइंट ऑफ व्यू खां आदमशुमारी सेंसिटिव सिंध अॼु जी ॻाल्हि कोन्हे। जेकॾहिं तव्हां सिंध जी जेका आहे सेंसस लैंग्वेज ग्रुप में ॾिसंदव त जेका हाणे इंडिजिनस पॉपुलेशन जी डेफिनेशन हर को पंहिंजी वठंदो आहे, पर मां जेका डेफिनेशन वरिती आहे सेंसस जे हिसाब खां मां वरिती आहे सिंधी ऐं सराइकी, बाक़ी रेस्ट नॉन इंडिजिनस सां काउंट कयां थो, जंहिंमें अॼुकल्ह जेके सिटे में 4 ग्रुप्स आहिनि, जंहिंमें हिकिड़ो सम्झो त अदर्स अची वञनि, ॿियो उर्दू स्पीकर थी वञनि, टियों पश्तो स्पीकर थी वञनि ऐं चोथों पंजाबी स्पीकिंग अची वञनि। इन्हनि जेका तव्हां लिंग्विस्टिक ग्रुप हिकिड़े पासे कंदव ऐं सिंधी हिकु पासे कंदव, 31 खां वठी करे इहा आबादी इंडिजिनस घटिजी थी अचे पई। सो मच सो त इहा सिंधी ऐं सराइकी स्पीकिंग 89% हुया 31 में, माना तॾहिं बि 21% तव्हां वटि धारिया माण्हू हुया जेके नॉन सिंधी हुया। पंजाब में तॾहिं बि जेकॾहिं पंजाबी ऐं सराइकीअ खां अलावा ॿी ॿोली ॻाल्हाईंदड़ हुया ई कोन, 4 या 5% आहे मुश्किल सां। 31 में बि पश्तो वारे इलाइक़े में बि तव्हां वटि उते गैर पश्तो कोन हुया। कंहिं बि सूबे में इवन टुडे घणे में घणा गैर इंडिजिनस माण्हू जेके आहिनि से सिंध में आहिनि। इहा 31 जी ट्रेंड आहे। जेकॾहिं आउं 81 जी फिगर बि खणी अचां त तव्हां 1881 खां वठी ट्रेंड्स जेका आहिनि, माना त बेसिकली सिंध जेको आहे सो अंडर पॉपुलेटेड सूबो हुयो, छाकाणि वसाइल तमामु घणा, माण्हू तमामु घटि हुया। इन करे अंग्रेज़नि खे सखर बराज सेंक्शन करण में 50 साल लॻा। चई कंहिंजे लाइ तव्हां ज़मीनूं ठाहींदो, छाजे लाइ बराज, माण्हू त हाणे आहिनि कोन, 22 लख माण्हुनि लाइ तव्हां बराज ठाहींदो छा? मिसाल जॾहिं तव्हां पहिरियों प्रपोज़ल खणी था वञो पिया।
जॾहिं बराज ठहे थी बि तॾहिं बि तव्हांजी अंग्रेज़नि जी पंहिंजी केतिरी पॉपुलेशन हुई यूके जी? आई डोंट नो न, मतिलबु आहे त पंजाब में प्रेशर हो न, पंजाब में पॉपुलेशन जो उन वक़्तु प्रेशर हुयो, तंहिंजे करे पंजाब में अंग्रेज़नि बराजूं ठाहियूं, ज़मीनूं ॾिनऊं। ॿ सबब आहे, हिकिड़ो त पंजाबी फ़ौज खे ख़ुशि करिणो हो, जो हुन 1857 में अंग्रेज़ साथ ॾिनो, अॻे आलमी जंगनि में बि साथ ॾिनऊं, त इन करे पंजाब जे फ़ौज उते बराजूं ठहियूं, उते ज़मीनूं मिलियूं, मुरबा मिलिया। सिंध में अहिड़ो कोई फैक्टर कोन हुयो, ऐं सिंध में इन करे बि फैक्टर कोन हो त जॾहिं सखर बराज ठहे थी पई 31 में या 33 में, त 41 में बि सिंध जी आबादी कुल 46 लख हुई। 41 में? हा, 41 में 46 लख आबादी सिंध। ऐं उनमें जेको आहे इंडिजिनियस जो घणो हुयो? उन में हाणे इंडिजिनियस फिगर मां हिते कोन आंदी आहे, पर घटि में घटि उन में बि इंडिजिनियस जेके आहिनि 25% हूंदा। माना पहिरें जेको हुया 11% हुया, पोइ वरी 25% थी 25% थिया कार जो सखर बराज में जे करे माण्हू आया। ऐं इन खां अॻु में जॾहिं वर्ल्ड वार जा जेके हीरो हुया उन जा माण्हू आया। इन खां पोइ जॾहिं हुर तहरीक खे ख़तमु करण लाइ सेटलमेंट्स थियूं, इहे प्रोसेस हलिया आहिनि न, इहे प्रोसेस हलिया आहिनि जिन सिंधियुनि खे मिनॉरिटी में सिंधी थींदा विया आहिनि। इहो को नओं फिनोमिना कोन्हे, हिकिड़ो आसूदो सुखियो पीसफुल माण्हू, छाकाणि वी आर नॉट एरोगेंट पीपल, वी अकोमोडेटेड। पर असां खणी उनखे महिमान नवाज़ी चऊं या भाड़ियाप चऊं, जेके बि चऊं, पर उन में असां वी वर अकोमोडेटिंग, ऐं असां अॼु बि अकोमोडेट करे रहिया आहियूं। एतिरे क़दुरु जी जेके उत्तर सिंध जा पठाण जेके आहिनि से अफ़गाननि खे वेलकम करे पंहिंजा वोट वधाइण लाइ ॻड़ियासीं न, इन पॉलिसी करे रहिया आहिनि, त वी आर अकोमोडेटिंग। तंहिंखां पोइ महाजन जूं रेलियूं भले असां वठी आयासीं, जेकॾहिं खोड़े रेज़िस्ट कयो त खोड़े खे कढियोसीं, पीरी इलाही बख़्शे वञी खोखरा पार ते वेलकम कई, त वी आर अकोमोडेटिंग। जेको उन सबबु आहे त मे बी असांजी नेचर अहिड़ी आहे या असांजी ज़मीन में जेको बि कुझु आहे, त इहो हिकिड़ो नओं फिनोमिना कोन्हे जेको तव्हां चओ था पिया, इहो फिनोमिना कंटिन्यू आहे। पर येस, हाणे असां वधीक रियलाइज़ इन करे कयो जो हाणे असांजी पंहिंजी इंडिजिनियस पॉपुलेशन वधी रही आहे, नंबर में, रेशो में न, नंबर में। छाकाणि 98 सेंसस में त असां वञी 60 ते पहुतासीं न साईं। 98 जे सेंसस में असां पंहिंजो सिंधी सिराइकी 63 हुयासीं, ऐं हाणे जेका ईंदी इन में असां अञा घटि पासे, उहो रेशियो असांजो घटि बि रहा जो जेके 40 या 45% आया आहिनि ॿाहिरि, हिकिड़ो त उहे बि उन्हनि जी बि ग्रोथ थींदी नेचुरल, असां बि ॿार ॼणी त उहो बि ॿार ॼणा। ॿियो उते जो एडिशनल फैक्टर आहे त डेली जे बेसिस ते तव्हां वटि माण्हू अची रहिया आहिनि। कंहिं ज़माने में असां चवंदा त हिकिड़ी ख़बर मेल रोज़ानो भरिजी अचे थी पई पठाणनि सां, जेके वापसि कोन था वञनि। न पर हिकिड़ो इहो जेको फैक्टर आहे, उहा जेका पुल आहे, ॾिसो हिकिड़ो पुश फैक्टर आहे। तव्हांजे फाटा में NWFP में पंजाब में पुश फैक्टर आहे, छाकाणि जो हुते हाणे अची रिसोर्सिस जी कमी थी आहे, पॉपुलेशन वधी आहे। हे त जेको पंजाब जी जेका आहे तव्हांजी 60 लख आबादी मिसाल पंजाबी ॿाहिरि था रहनि पिया, जेको तो पैसा कमाए मोकिलनि था पिया, त उते प्रेशर घटि आहे। जेके उहे माण्हू मोटिया त तव्हांजे माण्हू मोटंदा, त इहो जेको हिकिड़ो पुश फैक्टर असां वटि पुल फैक्टर इन करे आहे। हिकिड़ो कराची, ऐं कंहिं ज़माने में जॾहिं कराची में इंडस्ट्रियलाइज़ेशन थी त घणे में घणा पठाण कराची में उन वक़्तु बि आया। कराची पोर्ट आहे, कराची इंडस्ट्रियलाइज़ेशन आहे, हिकिड़ो पोर्ट न आहे, 2 पोर्ट, 2.5 पोर्ट, 3 पोर्ट, हाणे वधंदो थो वञे पियो। त इन सभिनी लाइ तव्हांखे माण्हू खपनि। असांजो माण्हू 30-40 साल शाह हुयो, पुठिते हुयो, न पियो अचे। रिसेंट पास्ट में 70 खां पोइ आहिस्ते आहिस्ते हाणे असांजे माण्हू अंदरूं अचणु शुरू कया सिंध में। उन में वरी अंदरूनी पुश ऐं पुल फैक्टर आहिनि। पुश फैक्टर इहो आहे त बेअमनी आहे, ज़मीनूं ख़तमु थी वियूं, विरासत पूरी थी वई, पाणीअ जी शॉर्टेजिस आहे, माण्हू पढ़ी पिया आहिनि, यूनिवर्सिटीज़ खुलियूं आहिनि, त इहो हिकिड़ो थियो। उतां पुश पंहिंजो उते जेको माण्हुनि खे पुश थो करे ॿाहिरि निकिरो। पुल फैक्टर आहे, सहूलियतूं आहिनि, तइलीम आहे, एजुकेशन इंस्टीट्यूशन, यूनिवर्सिटीज़ आहिनि, मीडिया जो रोल, इहे सभु जेके रोल्स गॾु करे इहे हिकिड़ो फैक्टर क़ाइमु कनि थियूं पियूं। ऐं इन ते डिटेल डिस्कशन थी सघे थो पियो। आई विश आई वुड हैव गॉट फिगर, मूं वटि सभु फिगर्स आहिनि, केतिरा माण्हू किथां पुश थी कीअं अचनि था पिया, पर जनरली फैक्टर इहा आहिनि त सिंध में अञा ताईं पुल फैक्टर आहे। तोड़े जो असांजी जेका पॉपुलेशन जी जेका ग्रोथ रेट आहे, जेकॾहिं तव्हां पाकिस्तानी पॉपुलेशन जो अगरि पाकिस्तान जी पहिरीं सेंसस 51 में थी आहे, जंहिंमें सिंध जेका आहे 6.5 मिलियन आहे। यानी कि आफ्टर महाजर, आफ्टर हुर तहरीक, आफ्टर पंजाबीज़ बि असां 65 लख ते पहुतासीं। ऐं अॼु सिंध 41 में 46 लख हुयासीं। हा, 41 में 46 लख हुयासीं। इन में डेवलपमेंट्स थियूं न हेॾे,
इन में जेके 45 में मुंहिंजे ख़्याल में सेफली आई कैन से 5-7-8 लख त उर्दू स्पीकिंग हूंदा ई हूंदा। त इहे जेके हाणे सिंध में जेका आबादी आहे अञा ताईं जेका ग्रोथ रेट आहे सिंध जी अॼु आबादी बि 9 टाइम्स वधी वई आहे। जेका हाणे जेके एस्टिमेट्स आहिनि 2016 जूं त 6 करोड़ सिंध जी पॉपुलेशन आहे। के 6.5 था चवनि, मां जेकर सेफली 6 चवां पोइ अची अलाए घणी मां नथो चई सघां। त उन में बि जेको आहे सो तव्हांजी आबादी 9 दफ़ा वधी आहे इन पाकिस्तान जे दौरान। ऐं पाकिस्तान जी आबादी जेका 34 मतिलबु त उन ज़माने में जेका 34 जेका मिलियन हिसा हाणे जेका थी वई आहे, यानी 34 लख जेका हाणे जेका असां 200 थी वई आहे। 34 लख खां वधीक मतिलबु 34 मिलियन 3 करोड़ 34 मिलियन 3.5 करोड़ हुयो। हा 3.5 करोड़ 3.5 करोड़ हुयो। उहो हाणे जेको आहे सो पंहिंजो जेको आहे 20 करोड़ थी वियो आहे। माना 6 दफ़ा वधियो आहे। पाकिस्तान 6 दफ़ा वधियो आहे, सिंध जेका असां 10 दफ़ा थी वधे पई इन सॼे। माना हिकिड़ो इहे त कोन्हे त रुॻो सिंध में पाकिस्तान ॿिया माण्हू नथा ॼमनि, इहे सभु था परम्यूटेशन कम्बिनेशन ॾिसंदो त इन ते कंक्लूजन ते तव्हां ईंदव त सिंध इज़ स्टिल एब्ज़ॉर्बिंग ऑल टाइप ऑफ पीपल ऑल ओवर द कंट्री। ऐं इन खां पोइ जेका दुनिया में जेके डिस्टर्बेंस थियनि था, ईरान बलूचिस्तान में जहिड़ो थिए थो त बलोच जेको डिस्टर्बेंस बलूचिस्तान में थिए थो त बलोच जी सिंध में पनाह थो वठे। जेकर बर्मा जा अचनि था त बि हिते अचनि था। त इहो बंगालियन जो जेको आहे पुल फैक्टर के तव्हां इहो उहो ई पुल फैक्टर आहे जेको यूरोप में माण्हू भला सॼी दुनिया जा था माइग्रेट कनि। दुनिया जो मतिलबु आहे त जेको बि अफ्रीका ऐं एशिया इतो लखा माण्हू करोड़ा माण्हू साला साल ऑस्ट्रेलिया ऐं यूरोप वञनि था। हालांकि उते माना हिकिड़ो इहो नेचुरल फिनामिना आहे, अव्हांखे एक्सेप्ट करिणो पवंदो। या त तव्हां होस्टाइल सरकमस्टेंसिस क्रिएट कयो, माना जिते गैर सिंधी अचे डंडो हणोसि मथे में, तव्हां कोन था करे सघो। तव्हां रेगुलेशन कयो, स्टेट रेगुलेशन कयो, जेको बि तव्हांखे कॉन्स्टिट्यूशन आहिनि उहे गवर्नमेंट उहे पंहिंजा वकीलनि सां वेही करे सलाह करे त भई ठीकु आहे माइग्रेशन भले कयो पर वोट जो तव्हांखे कोन ॾींदासीं, प्रॉपर्टी वठणु तव्हांखे कोन ॾींदासीं। बाक़ी इहो त तव्हां बॉर्डर बंदि करण जी तव्हांखे ताक़त कोन्हे। ऐं जिते बॉर्डर सील आहिनि उते बि माण्हू वञनि था, सॼी यूरोप जूं बॉर्डर सील आहिनि त बि उते लखा करोड़ा माण्हू वञनि था। इहो हिकिड़ो फिनामिना आहे। भई भित त अॻे बि ठहियल आहे, देयर आर मेनी वेज टू क्रॉस द भित। त इहो बि जेको आहे त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि त इलीगल इमिग्रेंट्स तव्हां कंहिंखे था चओ? इलीगल इमिग्रेंट सिर्फ़ु तव्हां उहो चई सघो था जेके समुंड रस्ते या ॿाहिरों अचनि था पिया, ॿाहिरिनि जेके धारियुनि मुल्कनि जा माण्हू अचनि था उहे एतिरा न आहिनि, मे बी 20 लाख। अफ़गान घणा हूंदा? अफ़गान तव्हां सुञाणे नथा सघो अफ़गान खे, पर आहिनि त सही न एतिरा कोन्हनि जेतिरा कोयटा में आहिनि ऐं जेतिरा NWFP में आहिनि, ओतिरा तव्हां वटि कोन्हनि। अगेन ऐसे ओतिरा कोन्हनि। कराची में ही जेको 2 सीटूं पश्तून आहिनि उहे अफ़गान न आहिनि यार। उन खे अफ़गान तव्हां ॾिसो जेको बि उत्तर को अचे थो असां उनखे पश्तून, जंहिंमें गिलगित बल्तिस्तानी बि आहिनि, फाटा जा बि आहिनि, NWFP जा आहिनि, उन में अफ़गानिस्तान एतिरो कोन्हे। यस पश्तू स्पीकिंग तमामु घणा आहिनि, आई एग्री। ऐं जेको इमरान ख़ान चए थो त जेका इमरान ख़ान त वरी कराची चए थो उर्दू ऐं पश्तू स्पीकिंग, इमरान ख़ान खे सिंधी बलोच कराची में नज़र ई कोन था अचनि। ऐं देट इज़ अनफॉर्चुनेट। ऐं तव्हांखे उन्हनि फ़ोन करण वास्तो पियो, इनखे तव्हां प्ले अप कयो त वॉट इज़ टॉकिंग अबाउट। छाकाणि इहा ॻाल्हि ग़लति आहे त कराची जो स्टेक होल्डर रुॻो पठान हुआ, असां सिंधी ऐं असांजा बलोच असां कराची जे स्टेक होल्डर इक्वली आहियूं। ऐं हाणे पॉपुलेशन बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका कल्ह बि मूं चई त पश्तून स्पीकिंग दुनिया में वॾे में वॾो शहर कराची आहे, सिंधी स्पीकिंग वॾे में वॾो शहर कराची आहे, बलोच स्पीकिंग वॾे में वॾो शहर कराची आहे। And same is for Urdu speaking. उर्दू न चवंदुसि, छाकाणि दिल्ली ऐं ॿिया शहर अहिड़ा आहिनि जिते उर्दू स्पीकिंग घणा माण्हू। अच्छा, मां दुनिया जी ॻाल्हि थो कयां। अच्छा, दैट्स गुड। त इहे के इन में हाणे असांखे हिकिड़ो त लेजिस्लेशन करणी पवंदी सूबाई सतह ते, उनखे तव्हां वोट जो हक़ न ॾियो। सेंसस में इहे माण्हू काउंट थींदा, सेंसस में जेको जीअरो माण्हू जंहिं जॻह ते आहे जिते ॼमे थो उहो थींदो। बाक़ी हा उन कैटेगराइज़ेशन तव्हां अलॻि करे सघंदव। त जेतिरो धारियुनि जी आबादी आहे इन खे हाणे असांखे हिकु लेजिस्लेशन करे कंहिं कंहिं खे रोकणो आहे। ॿियो अहिड़ो हुनखे तव्हां ईज़ी ग्राउंड न ॾियो, होस्टाइल खणी न थियो त बि ईज़ी ग्राउंड हुनखे न ॾियो, हुनखे फेवर न कयो, हुनखे सेटलमेंट न ॾियो, हुनखे सर्टिफिकेट न ॾियो, हुनखे इनकरेज एज़ अ गवर्नमेंट इनकरेज न कयो। ऐं उहो त साईं तव्हां ॾिठो न, नादरा केतिरा दफ़ा चई चुकी आहे त असां हेतिरा ग़लति कार्ड जारी करे चुका आहियूं, थी रहिया आहिनि कैंसिल।
सेंसस में इन करे हिन दफ़े कार्ड जो खानो रखियो वियो आहे, अॻे फार्म में कोन हुयो। हाणे हेड ऑफ फैमिली लाइ कंपलसरी कार्ड आहे। इहो बि अॼु तव्हांजे चैनल जे थ्रू मूंखे पैगाम ॾियणो आहे त बाबा कार्ड ठारायो। ऐं तंहिंखां पोइ वी हैव टू मेक लव्स सेंसिटाइज़ त भई सोसाइटी नंबर 1 डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट्स डिप्टी कमिश्नर्स इहो सभिनी जो कमु आहे त इहे हाणे त असां वटि लोकल बॉडी सिस्टम बि आहे, यूनियन काउंसिल सता ताईं। तंहिंखां पोइ चीफ मिनिस्टर साहिबु गुड ऑर्डर्स कढिया आहिनि जेके चीफ सेक्रेटरी कन्वे बि कया आहिनि त वा नादरा जो मोबाइल टीम्स एंगेज कयो ऐं पंहिंजा शनाख़्ती कार्ड ठारायो। त इहे सभु जेके स्टेप्स असांखे वठिणा पवंदा। बाक़ी असां रुॻो चऊं त भई धारिया अची वियो आहे, धारिया ॾिसो धारियुनि खे तव्हांखे रोकण लाइ तव्हां पार्टिसिपेट कयो ऐं सिंध को घणे में घणा माण्हू हिते अचनि, उन्हनि खे इनकरेज कयो ऐं उन्हनि खे मौक़ा ॾियो हिते। ऐं असांजा मौक़ा वठी रहिया आहिनि माण्हू। सभु माण्हुनि ते ॾाढो सेंसिटिव अथव जेको सिंध ऐं कराची जुदा जुदा पाण चवंदा पिया न सिंध कराची जुदा जुदा ॻाल्हि कोन्हे, जेका ॻाल्हि फैक्ट आहे उन में तव्हां छो था शर्मायो पिया। कराची कराची आहे, हैदराबाद आहे, सखर आहे, बाक़ी सिंध आहे। इन करे सिंध ऐं कराची जी ॻाल्हि ई कोन्हे न। मां कराची जी ॻाल्हि थो कयां त माना कराची माना सिंध आहे न, या हैदराबाद जी ॻाल्हि कयां त मां हैदराबाद ॻाल्हि न कयां, सिंध पंहिंजी जाइ ते आहे न। पर तव्हां चओ था न सिंध खां माण्हू हिते अचनि था पिया। न इंटीरियर को त लफ़्ज़ खणंदा इस्तेमालु कयो, पर फ़र्क़ु त आहे न। पोइ तव्हां छा चवंदो भला ॻोठ तव्हां कोन मां त हिकिड़ो जनरल हिकिड़ो परसेप्शन थो ॾियां कराची एज़ सिंध जे ॿियनि इलाइक़नि खां माण्हू ॿियनि इलाइक़नि खां माण्हू अचनि या पाकिस्तान जे ॿियनि इलाइक़नि खां माण्हू अचनि पर उहे कराचीअ था अचनि। तरीक़े दे स्पेसिफिक देयर माइंड इज़ कराची बिकॉज़ द पोर्ट सिटी इज़ द बिग सिटी। बाक़ी असां इन लेजिस्लेशन जी तव्हां ॻाल्हि कयो, लेजिस्लेशन छा थिए? हिकिड़ो हुन में इहो थिए त भई वोट जो राइट न ॾियो, प्रॉपर्टी ख़रीद करण जो राइट न ॾियो। हा बल्कि ॾिसो न हुन में मूवमेंट इजाज़त आहे, जेको कॉन्स्टिट्यूशन मूवमेंट जी इजाज़त आहे, पर विथ रीज़नेबल रिस्ट्रिक्शंस टू बी इम्पोज्ड बाय द प्रोविंशियल गवर्नमेंट इफ दे वांट। तव्हां बलोचनि सां बि हिकिड़े दौर में तव्हां ॻाल्हायो सेंसस? बलूचिस्तान सां मूं ॻाल्हायो, बलूचिस्तान खे मूं चयो त बाबा पार्टिसिपेट कयो, छाकाणि जो मालिक जी गवर्नमेंट जेका हुई सा पार्टिसिपेट करण लाइ तयारु कोन हुई। मूं हुनखे चयो त पार्टिसिपेट कयो विथ योर रिज़र्वेशन, छाकाणि तव्हांजी हुननि जो छा मौक़ुफ़ हुयो? हुननि जो मौक़ुफ़ इहो हो त कोटिया शहर बि असां बलोचनि को बि वियो, पठान को बि वियो, अफ़गाननि जे कब्ज़े में अची विया। ऐं फिज़िकली जेके तव्हां कोटिया जे बाज़ारुनि में वेंदव त तव्हांखे कारनि पटकनि वारा अफ़गान तमामु घणा नज़र ईंदा। पर उते छा थियो आहे जो जेको पश्तून मिली पार्टी जेका आहे, जेका उनजी वॾी पार्टनर आहे, जंहिंजो गवर्नर आहे, उन पार्टीअ जे मंशूर में आहे, हू पाण चए थो त पाकिस्तान में महमूद अचकज़ई चए थो त अलफ़ जेको आहे सो अफ़गानिस्तान जो आहे, भई पंजाब जी आहे न, अलफ़ अफ़गानिस्तान जो आहे। पोइ तव्हां अफ़गानिस्तान खे ॾिसो छो था कयो पिया? दे आर पार्ट ऑफ द मिलत जो पार्ट ऐं मिलत जो पार्ट पाकिस्तान आहे। तंहिं जेका अफ़गानिया त अलफ़ विधो आहे पाकिस्तान में, त पोइ तव्हां छो था हुन ते रिस्ट्रिक्शन विझो? ही गोज़ टू दैट एक्सटेंट। तंहिंजे करे हो जेके बि अचनि था अफ़गान तंहिंखे वेलकम करे हुनखे शनाख़्ती कार्ड ठाराए ॾियनि था बिकॉज़ दे आर पार्ट ऑफ द गवर्नमेंट। इन ते जेका बलोच जेका इरिटेट आहे ऐं मालिक वास मस्ट इरिटेटेड, हे जेको माण्हू माइल्ड आहे। पोइ इन जे लाइ हिननि नादरा हिनखे यकीन ॾियारायो त असां अकाउंट त कंदासीं, पोइ ट्राई टू कैटेगराइज़ देम सेपरेटली। इन ते शायदि राज़ी थी वञनि बलोच, पर जे बाइकाट बि कंदा त सेंसस त थींदी, छाकाणि काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में हाणे असांजो चीफ मिनिस्टर बि एग्री करे आयो आहे, जेको बि पैटर्न आहे फ़ौज जो अचणु, 2 मरहलनि में थियणु, 2 फार्म भरणु, हिकिड़ो फार्म न भरिजणु, इहे जेके न्यू चेंजिस आहिनि जेके हिन दफ़े डिफरेंट शइ आहिनि। उहे चेंजिस कहिड़ियूं आहिनि? मां चवंदुसि थोरो चेंजिस हिकिड़ो इहो त अॻे 3 फार्म कुल हूंदा, हिकिड़ो हूंदो जेके हाउस काउंट जो फार्म असां चवंदा हुआसीं, ठीकु आहे न। हाणे उन फार्म में बि थोरी तब्दीलियूं आहिनि। हाणे हीउ जेको आहे सो फार्म 1 हिनखे चइबो आहे, उहो जेको आहे इन में जेके घर शुमारी हूंदो आहे, ठीकु आहे न, 6ठी मर्दमशुमारी थी रही आहे। त 6ठी मर्दमशुमारी में हे जेको आहे सो आहे जेको घर पहिरियों जेको फार्म 6 चओ था? 6, हा, माना 51 में पहिरीं, 61 में ॿी, 72 में 3, 81 में 4, 91 में 5, 98 में हाणे 7 थींदी। पोइ न 6 थी न, 51 में पहिरीं थी साईं, हा, ॿी वरी 61 में थी, हा, 3 72 में थी, हा, 4 81 में थी, 5 91 में थी, 91 में, हा 98 वारी न थी, 91 न थी, ठीकु आहे। त हे 6ठी आहे, 6, हा, हे 6 आहे। त 6 में 6 जो जेको आहे सो हिकु पहिरियों जेको हूंदो आहे सो हूंदो आहे फ़हरिस्त खाना जात, माना जेके हाउसिंग सेंसस जेके असां चवंदा आहियूं। त हिन हाउसिंग सेंसस हिन दफ़े हिकिड़ी ॻाल्हि जेका मूंखे एडिशनल नज़र आई आहे त
त हिन में पोयों हिननि ब्लॉक जे बारे में को अहम मालूमात घुरी आहे त जेको ब्लॉक वाइज़ जेके सेंसस थींदियूं मतिलबु यूसीओ को बि घटि लेवल ते ब्लॉक्स ठाहींदा आहिनि उन में 200 या 400 या 250 घर हूंदा आहिनि त उन में बि चवनि था त उते को स्कूल आहिनि जेके फैसिलिटीज़ आहिनि दिस इज़ पार्ट ऑफ अनदर सेंसस पर इहे हिन दफ़े चवनि था इहा ॻाल्हि जेका मूंखे नई नज़र आई आहे त इहा ॻाल्हि जेका असां जंहिंमें हर ब्लॉक में जेका असां पंहिंजो जेका लास्ट जेको हुयो फार्म 1 जेको आहे सो इन में कोन हुयो जेको आहे त हिन में जेको आहे सो ख़ाली हो हिन में जेका आहे त पहिरीं चई त इहा थी जेको खानशुमारी थींदो हुन सां गॾु ब्लॉक में जेके सोशल इंडिकेटर्स एडिशनल इंफॉर्मेशन थींदी कलेक्ट नंबर 2 त ॿियो जेको आहे हिन दफ़े तंहिंखां पोइ ॿियो हूंदो जेको फार्म 1 फार्म 2 हूंदो हे घर वारो फार्म 1 आहे ॿियो फार्म 2 हूंदो जेके शॉर्ट फार्म चवंदा आहिनि ऐं शॉर्ट फार्म में जेके आहिनि से सम्झो त कुल 13 क्वेश्चनर हूंदा आहिनि 12 क्वेश्चनर हूंदा आहिनि हाणे 12 क्वेश्चन जे अलावा उन में हिकिड़ो पोर्शन हूंदो आहे जंहिंमें इंडिविजुअल्स जी हूंदो आहे अफ़राद के हूंदा आहिनि ऐं ॿियो जेको हूंदो आहे जंहिंमें घर जी सूरत हाल कहिड़ी आहे कमरा घणा आहिनि केतिरो आहे पको आहे कचो आहे कॾहिं ठहियो नलको केतिरो आहे पाणी आहे उहो जेको उन में त उहो फार्म त भरिबो एज़ इट इज़ ॿियो हिकिड़ो फार्म हूंदो जेको फार्म 3 जंहिंखे तव्हां चई सघो था उन फार्म में जेके डिटेल्ड हूंदा को 33 उन में कॉलम्स हूंदा आहिनि ऐं उन कॉलम्स में पोइ डिसेबल्ड जी डेटा हूंदी आहे शादी पोइ ॿार पोइ तलाक ऐं उन खां पोइ जेको माइग्रेशन पहिरियों किथे आयो हाणे किथे आयो केरु आयो घणा बाड़ी खड़े उन में डिटेल हूंदो आहे उहो अॻे सेंसस सां गॾु भरिबो हो पर हर माण्हू जो न भरिबो हो उहो हर ब्लॉक वाइज़ हिकु ब्लॉक में हिकिड़ो या 10 ब्लॉक छॾे 11 ब्लॉक में भरिबो त उहो थींदो हुयो पर सेंसस हाणे छा थींदो त बिकॉज़ हिन खे ऑर्डर त 2 महीननि अंदरि सेंसस पूरी कयो त उहो जेको फॉर्म आहे जंहिंमें डिटेल्ड इंफॉर्मेशन वधीक ईंदी उहो थींदो थ्रू सर्वे जीअं अॻे थींदो हो बट इट विल बी 3 months आफ्टर सेंसस हिन वक़्तु इहा अंडरस्टैंडिंग आहे त इहा हिकिड़ी चेंज थी त जेके फिगर ऐं हे फिगर जेके आहिनि से तव्हांखे इमीडिएट फिगर जेके ॾींदा सो तव्हांखे रुॻो ॾींदा त अहिड़े की कुल अफ़राद घणा आहिनि जेका पहिरियों जेके 2 महीननि जी फिगर जेका ईंदी उन में लैंग्वेज बेसिस वग़ैरह कोन ईंदा उहो पोइ ईंदा कुल अफ़राद केतिरा आहिनि औरतूं केतिरियूं आहिनि मर्द केतिरा आहिनि शनाती कार्ड नंबर वग़ैरह माण्हुनि जा त इहो तव्हांखे पहिरियों ग्रुप में पहिरीं सेंसस में शायदि प्रोविंस वाइज़ ताईं बि इहा ॻाल्हि शइ मिली वञे 2 महीननि में बाक़ी जेके आहिनि सो दे विल टेक टाइम मे बी 3 months मे बी 4 months टीं ॻाल्हि त जेका जेका डिटेल सर्वे जेका थींदी उन में हाणे केतिरो जल्द थी थिए पर असांजी कोशिशि इहा हुअणु घुरिजे उहा बि सर्वे जल्द थिए असांखे जेका आउट माइग्रेशन जी जेका ऑफिशियल डेटा उतो ई मिले थी पोइ हाणे माण्हू जेके ॿुधाइनि था नथा ॿुधाइनि पर उहो ऐं शनाख़्ती कार्ड जेको आहे सो ज़रूरु इन करे आहे जो इन में असां आइडेंटिफाई करे सघंदासीं त ग़लति माण्हू कहिड़ा ख़ुशि बलूचिस्तान लाइ असां लाइ इहो शनाख़्ती कार्ड जो ज़रूरी आहे इन जी वेरिफिकेशन बि थी दिस इज़ अ गुड साइन पर इन में बैड साइन इहा बि आहे त जेकर असांजा माण्हू शनाख़्ती कार्ड नथा ठाहिराए सघनि त दे विल बी इन ट्रबल पर हाणे जीअं मूं चयो त असां वटि हिकिड़ो लोकल बॉडीज़ जे सूरत में हिकिड़ो इंफ्रास्ट्रक्चर हेठी सतह ताईं आहे जेकॾहिं वाक़ई उहो इन मामले खे जीअं तव्हां चओ था सेंसिटाइज़ थियनि ऐं ख़ासि तरह उन में पीपल्स पार्टी जो वॾो रोल आहे बिल्कुलु जेकॾहिं पीपल्स पार्टी जेकॾहिं पंहिंजे काउंसलर सतह ताईं ऐं पंहिंजे यूनियन काउंसिल जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन सतह ताईं जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो एफर्ट्स वठे थी ऐं उनमें पोइ जेका सिविल सोसाइटी आहे इंटेलिजेंस आहे मीडिया आहे ऐं अॻे ख़ासि तरह जेको आहे हाणे त उनमें शायदि एतिरो दम न रहियो आहे पर कॉम्प्रेस पार्टियुनि जा कारकुन बि वॾो किरदारु अदा कंदा हुआ त उहो जेकॾहिं असां सभई गॾिजी कयूं त शायदि मुंहिंजे ख़्याल में असां इहो कार्ड वारो मसइलो न हाणे कल्ह इहा सेंस ते तव्हां ॻाल्हि कई न त कल्ह हाणे जेको असां हिकिड़ी पाण में गॾिजाणी थी शायदि तव्हां रिपोर्ट बि कयो थोरो जंहिंमें अवामी जमहूरी पार्टीअ जा माण्हू बि हुआ सिंध वीहनि वारा बि हुआ सिंध यूनाइटेड पार्टी हुयो सिंध डेवलपमेंट फोरम हो इहे 5-8 इदारा हुया जिन सां असां इहा ॻाल्हि कईसीं जंहिंमें मुंहिंजो हुन सां इहो ई हो त पोइ पहिरीं स्टेज ते तव्हां हिकिड़ो असां पम्फलेट बि ठाहियो आहे जेको लखनि जी तइदाद में विराइबो जंहिंमें इहे जेके असांजो रिज़र्वेशन्स आहिनि जेके रिक्वायरमेंट आहिनि से असां डिस्क्राइब कंदासीं नंबर 2 त जेको गवर्नमेंट जे लेवल ते मुंहिंजी ॻाल्हि थी आहे त पाण मां हुनखे इहो ई चयो आहे त तव्हां जेको आहे सो यूनियन काउंसिल लेवल ते माण्हुनि खे चओ त हरू भरू पोइ मसालो सर्स न अचे लेकिन जेको हक़ु आहे सो हक़ु थिए नंबर 3 पहिरियों फेज़ ते जेको तव्हां चओ था कार्ड ठहनि कार्ड ठहंदा जेकॾहिं एॾा कार्ड कोन्हनि त छाकाणि मुंहिंजे ख़्याल में कार्ड काफ़ी ठहियल आहिनि छाकाणि असां हाणे जेके बेनज़ीर इनकम सपोर्ट सर्वे ई इन में बि कार्ड तमामु घणा ठाहिया माण्हू ठाराया कार्ड त को हाणे जेको असां बि यूरोपियन यूनियन जो प्रोग्राम कयूं पिया कुझु ज़िलनि में 11-12 ज़िलनि में उते बि असांजो आहे त कार्ड जेसिताईं न हूंदो माण्हू रजिस्टर न थींदो उनखे का बि फैसिलिटी कोन मिलंदी
त माण्हुनि में पाण हाणे शऊर अची वियो आहे। ॻाल्हि इहा आहे त रुॻो नादरा खे टीम्स खे मोबिलाइज़ करिणो आहे, पर हुते जेका ॿियूं डिफिकल्टीज़ कल्ह माण्हुनि ॿुधायूं जंहिंजो हल टेक्निकल माण्हुनि खे कढियो आहे, छाकाणि जो नादरा वारा जेके वञनि था जंहिंजो बे फार्म कोन्हे त जंहिंजो बे फार्म में नालो कोन्हे उहो पिकअप कोन थी करे हुन जी मशीनियूं। हाणे बे फार्म में नालो तॾहिं हूंदो जॾहिं तव्हांजे ॾाॾे जेकॾहिं तव्हांजो नालो विझायो हूंदो, पंहिंजे कार्ड ठारायो हूंदो त तव्हांजे घर जो नालो हूंदो त पोइ तव्हांजो कार्ड ठहंदो, पर जेके तव्हांजे ॾाॾे कार्ड ई कोन ठारायो आहे, बेफार्म ई कोन्हे त पोइ किथां खणंदो? भले तव्हांजा ॿार थी वञनि त तव्हांजो बेफार्म में नालो कोन्हे, तव्हांजे ॿारनि जो बेफार्म में नालो कोन्हे, त इन ॻाल्हि खे थोरो ॾिसणो पवंदो त इहो कीअं थो थी सघे। जेके ॿी जनरेशन टी जनरेशन जेका कार्ड कोन थी ठाहे, कंहिं कार्ड त ठहिणु शुरू थिया आहिनि 71 72 में, त इहे 71 72 खां पोइ बि ख़ासि तरह सिंध जे अंदरि कार्ड जो इशू वञी ही गुज़िरियल हिकु ॾहाके खां वठी कुझु बहितर थियो आहे। न कुझु इलेक्शन में अॻे ठहिया, कूड़ा कार्ड ठहिया इलेक्शन में, इलेक्शन जे करे थियो आहे, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में ॿियो ठहियो आहे। त पहिरीं ॻाल्हि जेका तव्हां सही कई त कार्ड ठाराइजे, उन में गवर्नमेंट खे बि अॻिते अचणु घुरिजे, नादरा खे अॻु घुरिजे, ऐं जेको हल तव्हांखे मां ॿुधायां थो भाई बे फार्म में मुंहिंजो नालो कोन्हे, भई जॾहिं मां कार्ड ई न ठाहियो त मुंहिंजो ॿारु बे फार्म में कीअं ईंदो? त माना इहो जनरेशन गैप थियो न, त उनखे हल करणु घुरिजे। जेको माण्हू फिज़िकली मौजूदु आहे, कार्ड कोन्हे तव्हांखे कार्ड ठाहे ॾियणो आहे, इहो गवर्नमेंट खे इन ॻाल्हि सां इंटरेक्ट करे इन इशू खे रिज़ॉल्व करणु घुरिजे, त इहो कार्ड वारो मसइलो थींदो। तंहिंखां पोइ जेको असां जेका पंफलेट बणायूं पिया, जंहिंमें माण्हू खे चयो आहे त बाबा एब्सेंट न हुजो, उन ॾींहुं घर वेहो, घर ॿुधायो, घर भाती सही लिखायो, ओड़े पाड़े खे ॿुधायो, ऐं टियों त टीम्स खे जिते जिते नथियूं वञनि तव्हां सम्झो था त तव्हांजे इलाइक़े में सेंसस न थी आहे त यकदमि सेंसस कमिश्नर खे या कंसर्न क्वार्टर्स खे मुख़्तियारकार खे हिन खे रिपोर्ट कयो, बाबा हे त कल्ह सेंसस ॿुधो आहे थियणी आहे, असां वटि त माण्हू आया ई कोन आहिनि। त इहो बि जेको मैसेज जेको आहे सो कन्वे करिणो आहे, पोइ ईअं न थिए त सेंसस थी वञे पोइ चओ साईं घोड़ा घोड़ा, ईअं न थियणु घुरिजे। इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से असां तमामु घणे करे रहिया आहियूं, ऐं इन में अव्हांजो वॾो रोल रहंदो। ऐं मुंहिंजे ख़्याल में अव्हां जेके माण्हू इन कम में कनि था, जेका सिविल सोसाइटी वारा या गवर्नमेंट जा फंक्शनरीज़ आहिनि, उन्हनि खे तव्हां घुराए ऐं उनखे ॿुधायो त भई तव्हां सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि। जंहिंमें सिंध में सेक्रेटरी इम्प्लीमेंटेशन न्याज़ अब्बासी आहे, ॿियो अव्हांजो सेंसस कमिश्नर आहे, टियों चीफ सेक्रेटरी आहे, चौथो चीफ मिनिस्टर आहे। तव्हांजी वॾी महिरबानी कुरैशी साहिबु, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी, आदमशुमारी इंतिहाई अहम मसइलो आहे, ऐं सिंध जे कॉन्टेक्स्ट में त उहो हमेशह जेको आहे हिकिड़ो हसास मसइलो रहे थो, छाकाणि त जीअं कुरैशी साहिबु ॿुधायो पिए त 31 जी आदमशुमारी में बि जेको इंडिजिनियस माण्हुनि जो जेको तादादु हुयो उहो 99% हुयो, ऐं जेको 98 जी आदमशुमारी में 63% ते वञी बीठो आहे। तंहिंजे करे हीउ जेको मसइलो आहे उहो तमामु इम्पोर्टेंट आहे। यकीनी तौर ते उनमें जेके ॿिया इशूज़ आहिनि, ऐं जेके कुरैशी साहिब बि उनखे कयो त असांखे कार्ड्स ठाराइणु घुरिजनि, उनखां अलावा असांखे बजाए जो कूड़ा अंग अखर ॾियण जे, जीअं 91 में ॾिना विया, जंहिंजे करे आदमशुमारी जा उहे अंग अखर क़बूल न कया विया, असांखे कूड़ ते पंहिंजो केस ठाहिण जे बजाए असांखे हक़ीक़ी अंग अखर ॾियणु घुरिजनि, ऐं उनमें जेको आहे जेके ज़रूरतूं आहिनि उहे ज़रूरतुनि मुताबिक़ असांखे जेको आहे उहो करणु उहे पूरा ई उन वक़्त खां अॻे उहो पूरा करणु वञनि, जंहिंमें ख़ासि तरह जन घरनि में कार्ड ठहियल न आहिनि उहे ठाहिणु घुरिजनि। ऐं उन हवाले सां जेका कुरैशी साहिबु ॻाल्हि कई त कार्ड जे हवाले सां जेके टेक्निकल प्रॉब्लम्स आहिनि, त जेका जन ख़ानदाननि जो गुज़िरियल हिकु या ॿिनि नसलनि कार्ड न ठारायो आहे, नादरा उनखे पिक नथी करे, इहो गवर्नमेंट ऑफ सिंध खे नादरा सां वेही उन मसइले जो को रिज़ॉल्व ॻोल्हणु घुरिजे। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो, पंहिंजे मेज़बान फयाज़ नाश कंदा इजाज़त, सदाईं गॾु।